Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी काका सुदामल मानी खा रुगो वेठो तो रोई यार चावल यार सॼी ज़िंदगी हिकिड़े ई हथनि जी रोटी खाधी आहे। अॼु जॾहिं हीअ मानी ॾिसां थो न त यार मूंखे कमला जा फुल्का था यादि अचनि। यार बचल खार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। हुकुम कर अदा सुधा बाबा कहिड़ी ॻाल्हि थो पुछे? सॼी ज़िंदगी साथ निभाइण जा वचन करण वारा माण्हू यार ये विछड़ी छो वेंदा आहिनि? कमला मूंसां कहिड़ा कहिड़ा वचन कया। कमला मूंसां प्यार न कंदी बचल खान। यार मुंहिंजी पूजा कंदी पूजा। माण्हू भॻवान सां बेवफ़ाई करे यार पाण खां इहो पाप छो नथो पुॼे? बाबा सुदामल हरू भरू तो वेठो माण्हुनि खे मयारूं ॾे। रब पाक माण्हूअ जे मथे खे बेवफ़ाई जे पाणीअ सां गोयो आहे। हिकु ॾींहुं तोसां बि ज़िंदगी बेवफ़ाई करे वेंदी, पोइ कंहिंखे मयार ॾींदे? मानी खा आसूदा ईअं न कर, रोज़ीअ खे इंतज़ार न कराइबो। यार सावल बचल खान जो चयो न मोटायमि यार। बसि इहो हिकिड़ो गिलो ई मूंखां हलियो यार, वधीक न खाई सघंदुसि। बसि हाणे पाणीअ जो ढुक पीआर असां वञी पंहिंजे पीढ़ीअ खे पूॼूं यार। न मञण जहिड़ो चयो कई त पोइ बचल खान जे मथां कहिड़ो एहसान कई आसूदा? तूं ईअं ई मानी खाई घुमंदे आसूदा, तोखे अॼु मां मानी बि खाराईंदुसि ऐं तुंहिंजे रूह जा राज़ बि ॿुधंदुसि। पुप्पी जेकॾहिं तूं मिठी थी वञी त मूंखे बि वठी हलजां, मां बि थर घुमी ईंदसि। छोरी वॾो को सिकणो रूह अथई। हा गाॾी में जाइ हूंदी जो तोखे विहारींदसि। माई तो लाइ का निजी बस मूंखे करणी पवंदी आहे। हाणे हेड़े हाल में तुंहिंजे लाइ को सफ़र सुठो आहे छा? माठ करे घर में वे, घर जो कमकार केरु कंदो? पुप्पी तुंहिंजी मर्ज़ी, भले न वठी हल, पर मुंहिंजे लाइ थर्मका सुखड़ी वठी अचिजां। हाज़िर मुंहिंजी अम्मा हाज़िर। तुंहिंजो हुक्म मुंहिंजे अखियुनि ते। ख़बर पई आहे उते कोयलो जाम निकितो आहे, माण्हू ट्रकूं भराए था वञनि। तो लाइ 2 किलो आंब खणी ईंदसि थेलड़ीअ में। कोयलो मुंहिंजे कहिड़े कम जो? मुंहिंजे लाइ के में तेरा खूंबियूं जुअर या बाजरी जो अटो वठी अचिजां। ओए हो ये पेट जो पिटको लॻो पियो अथसि। सब्र कर, वेस न कुझु वठी आणी ॾींदी सही। अम्मा सॼे ॻोठ में रुली रुली नेठ अबे खे ॻोल्हे वठी आयुसि तुंहिंजे लाइ। हाणे मता न मञी त राणू खे कम जो न आहे। अबा शाबस अथई, ओ वॾी शाबस अथई, वॾी महिनत जो कमु कयो अथई अब्बा। समुंड मां खोटे 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 इहो लाल हथ करे आयो आहीं। ॾे ख़बर पंहिंजे मुंहुं वती तो सॼो ॻोठ जाॻींदो आहे। बाक़ी घर जो कमु ॾसियोसि न त तप थो वठेसि। किथे होए तूं? फ़क़ीराणी अंदर में असली बाहि बाहि पसी अंदर मां उल्ला पे निकिता उल्ला वञी हीअं ठारे आयुसि। वरी कंहिंसां विड़ी आयो आहीं? इन हकीम लाहूती लतीफ़ीअ सां हिकमत में ॾाढो भलो, पर ज़माने में उथण विहण जी टके जी ख़बर कान्हे। इहा बि ख़बर कान थी पएसि कीअं ॻाल्हाइजे, कंहिंसां छा ॻाल्हाइजे। न ॼट जो पुटु हाणे आसूदे मल जो घर ई दुप करे छॾी। बोले हाणे ही सुखड़ी हलियो आहे घर आबाद करण। अड़े पंहिंजो पाण खे त आबाद कर, पाण ई बर्बाद लॻो पियो आहे।
इन जो फिक्र न कर ते आसूदे जो घर आबाद थी वेंदो। हां अचायो तू तो झेड़ो न कर। वरी हकीम खां इन लीमे खबड़ वांगुर कुंट्रो में वेही ये माफियूं घुरणी पवंदई। हाँ बा तो लीमे ई खबड़ खां माफ़ी वरती आ। चुप कर चरिया जा पुत्र। अरे मां ने लीमे खबड़ खां माफी वठंदुसि, चरियो थियो ही इन हवालनि सां हलाए त कंहिं हवाला कया। फुफड़ पुप्पी के हवालन छो तो चवी, ये त खबड़ जी ज़ाल पाण हवाल ॾेई वई आहे। ॿुधई न नो जी ॻाल्हि ॿुधाइसि न तोखे त कंहिं मूंखे ॿुधायो आहे। फ़क़ीराणी ॻाल्हि ॿुधम बि ॻाल्हि सम्झम, पर इहो लीमू ऐं खबड़ पंहिंजा पटका लाहे मुंहिंजे पेरनि ते विझी कहिड़े मतिलब जे लाइ माफ़ी वठी आहे या तोखे ख़बर कान्हे। लीमो ऐं खबड़ पहिरें पई तोखां माफ़ी वठी विया, पोइ पंहिंजे पाण खे मुड़ुसु माण्हू छाला था सॾाइनि। फ़क़ीराणी बसि दुआ कर त इन वीचारे आसूदे महिल जो मतिलबु हल थी वञे, पोइ त मां हिन लीमे खबड़ खे ॾिसी वठंदुसि। एतिरा मुड़ुसु माण्हू कोन्हनि। इहा जेका खबड़ वारी ज़ाल आहे न मितेरड़ी, इहा बि घर छॾे वञी पंहिंजनि माइटनि में रहंदई। आई ॻाल्हि सम्झ में? फुफड़ उन्ने जो ही भत घाटो, तू खणी हाणे पराया घर बर्बाद न कर। हाँ बा ये लीमे ई खबड़ वारा कब्बर ताईं कोन सुधरंदा, इन्हनि सां छा थो जहिड़ो करी। हाणे जहिड़े खे छॾ, मठ करे मानी खा, पोइ था दे आसूदे लाइ सोचूं। ओ सिकड़ी रुगो खा खा हुजे तोखे बि, उथी सहुरे लाइ कुझु पचाए ॾीस मानी त खाए। यार रुगो वेठी सॼो ॾींहुं पंहिंजे लाइ इहो सोचींदी त छा खाइणो आहे छा पीअणो आहे। खुदा खुदा कर ॿारनि बचनि वारी थियण वारी आहीं, अखियूं पट कुझु अकुलदार। बस हाणी बस हरू भरू न्याणीअ जे मथां जंग जा वेठी नगारा वॼाई, इहो कमु त तूं पाण बि करे सघे थी संदर सुकी। हथनि पेरनि खे का मेंदी लॻल कान अथई। बाक़ी हा ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं मरी वई आहे न त पोइ ख़ुदा जो कसम रूह सां यादि करे तुंहिंजे लाइ अखियुनि मां ॿ ॻोढ़ा ज़रूरु हारींदुसि। मां मरी तूं, मां छो मरां? मर मर मर। फ़क़ीराणी मूंखे पूरी पूरी पका त लोक जी लॼ खां इज़त में ज़रूरु वेंदी, पर इहा बि मूंखे पका त सादिक जे धीउ वांगुरु चपड़नि ते या लालड़ी ज़रूरु लॻल हूंदी। अमा पोपरी तुझे भाउ जे लाइ सोचींदासीं न सिज लही वेंदो। जिते बि तुंहिंजो भाउ रहे सुखियो रहे सताबो रहे, अलाह ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। हिते रहंदो या सावरनि वटि रहंदो, पुट त मुंहिंजो ई लेखबो न। शाबस अथव बाबा, अदा तव्हांखे कॾहिं बि इज़त नाहे ॾेई सघियो ऐं तव्हां वेठा था उनखे दिलनि में दुआऊं ॾियो। अमा पोपरी पीउ मां वटि औलाद जे लाइ वॾे में वॾी पीउ मां जी दुआ आहे। उथ मां नलके वटि तेल साबुण रख त मां वेंजी सींजी बाबे बचल खाने जे ओताक ते वञा। बाबा साईं, तव्हां जेके चाचे बचल खान खे चाचे पीराणे वारनि जा प्रकार ॿुधाइण था वञो, मूंखे ॿुधायो त तव्हांखे आख़िर चयो छा अथनि? अमा पोपरी इन्हीअ ॾातू ऐं पीराणे में एतिरी हिम्मत आहे किथे? जेका दिल में अथनि उहा ज़बान सां माण्हुनि खे मुंहं ते चवनि। बाबा मां तव्हां खां इहो ई पुछण थी चाहियां, जेको चाचे पीराणे वारनि तव्हांखे मुंहं ते चयो आहे। अमा इहे मर्दनि जा मामला आहिनि, तोखे छा ॿुधाया? बाबा चाचे पीराणे वारा इहो था चाहिनि त असां हितां लॾे वञूं। चाहिनि त इहो ई था, पर चई नथा सघनि। पोपरी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾिया, इहो बाबो बचल खान आहे न, हरू भरू कंहिंखे बेइज़तो नाहे कंदो ऐं न ई माण्हूअ जे मुंहं ते हरू भरू जी ख़ुशामद कंदो आहे। बाबा चाचे बचल खान खे चवण बदिरां इहो छो नथा पुछोनि त हो चाचे पीराणे वारनि जी इज़त छो नथो करे? पीराणा के हिते अकेला में छो वठी आयो?
ठदारा तू खाना ये दरगाह साईं इस्माइल शाह साम्हूं अथई इन करे तोखे वठी आयो आहियां। अॼु जेकी मां तोखां ॻाल्हि पुछां उहा सच ॿुधाईंदे। पिराणा चोरीअ जे मामलनि में थाणनि ते ॾातूअ ॾाढ मुड़सी ॾेखारी हूंदी, पर जॾहिं साख साम्हूं अचे थी न तॾहिं ॾातू कूड़ कोन ॻाल्हाईंदो। ॾिस ॾातू वरी बि सोचे वठि, पाण गेह ऐं वेह गॾु खाइण वारा यार आहियूं। सुभाणे ईअं न थिए ॾातू जो ॿई हिक ॿिए जे साम्हूं अची ऐं दग मटे वञूं ऐं पोइ राॼु खिले। पिराणा तूं त पंहिंजो पग मिट यार आहीं। मूं अॼु ताईं पाण ते न माण्हू खिलाया आहिनि न ई राज ते कंहिंखे खिलण जो मौक़ो ॾिनो आहे। त पोइ ॾातू खान मूंखे इहो ॿुधाए त उहा औरत केरु आहे जंहिंसां तूं पंहिंजे मुंहं सां शादी करण थो चाहीं? बसि पिराणा, हाणे एतिरी ॻाल्हि पुछण जे लाइ मूंखे दरगाह जे साम्हूं वठी आयो आहियां। इहा ॻाल्हि भला मां तोखां लिकाए सघां थो? त पोइ भराए ॿुधायो आहे मूंखे ख़ुशख़बरी। ज़रूरु ॿुधाईंदो साईं, पर इहा शाम जो बचल खान जी ओताक ते सादिक जे साम्हूं ॿुधाईंदो साईं। बचल खान जी ओताक ते? हा पिराणा, शौक़ बि बचल खान जो आहे। ॾिसूं त कीअं थो मूंखे शादी कराए। हा सुदामल, हाणे ॾे हाल हवाल। जेसि ताईं मूंखे ख़बर आहे त अदी कमला ऐं तुंहिंजे विच में मामिलो ॿारनि तां थियो आहे। यार बचल खान, यार तूं बि त मूं वांगुरु बे औलाद आहीं न। पोइ तोखे अदी भागुल छॾे न वई आहे, तोसां गॾु थी गुज़ारे। यार बाक़ी कमला मूंखे छो छॾे वई? बराबरि आहे सुदामल, अदी कमला तोखे छॾे वई आहे, पर जेका ॻाल्हि मां तोखां पुछां उहा ॿुधाए त अदी कमला खे मां पाण परचाए वठी ईंदुसि। सरकार कमला रुठी किथे आहे? अरे यार हूअ त मूंसां वचन करे वई आहे त जेसी ताईं तूं ॿी शादी न कंदे तेसी ताईं कोन मोटंदसि। अजाई जिद सरकार, हाणे तूं ई ॿुधाए साईं, तोखे जो अदी भागुल चए औलाद जे करे ॿी शादी कर, बचल खान तूं कंदे? आसूदामल, भागुल बि त सॼी ज़िंदगी बे औलाद बणिजी मूंसां गॾु गुज़ारियो आहे, त पोइ कमला तोसां छो न गॾु गुज़ारींदी? तूं घबराए न, हुनखे मां पाण वठण वेंदुसि। भली वञ बचल खान, पर मां हिकिड़ी विनती कयां थो। मां हुनखे चङी तरह सुञाणा, तोखे हुनजी ख़बर न आहे। ए साईं सॼी ज़िंदगी गॾु गुज़ारियो तमासि। आसूदामल, बाबा मां तव्हां ॿिन्ही ज़ाल मुड़सनि खे चङी तरह सुञाणा। बाबा, जे तूं हिन राज जी मुंहिंजे मथे ते रखियल पग जी इज़त करीं थो त पोइ कमला हिन पग जी इज़त छो न कंदी? सरकार बचल खान, यार औरत जात आहे, उन ते को बि एतबार कोन्हे। मतां यार तुंहिंजे पग जी इज़त न रखी सघे। तूं न वेंदे, बसि हाणे मां पाण वेंदुसि, कीअं बि करे परचाए वठी ईंदोसांसि। फ़क़ीराणी, अदी कमला जी सॼी ख़बर हिन हकीम खे आहे, पर मूंखे ॿुधाए नथो। बहरहाल जॾहिं न अदो आसूदो मल बचल खान वटि पहुतो, सम्झ त सभु सणाई थी वई। बाबा तू थी जल्दी वेंजी वठ, हिकु ठाहूको वॻो पाए, बूट वञी शहर मां पालिश कराइजी, वञी खाई अच मिठी जा मितेरा। छोरा ॻाल्हि त ॿुध, इपणे खे अदो बचल खान मिठी थो वठी वञे, तो मां ॿियो को माण्हू कोन मिलियुसि। न मां, मूंखे काके आसूदे मल बाबा लाइ न्यापो ॾिनो हो, उहो तो बाबे खे मिठी वठी वञे। राणा, भला तोखे अदे आसूदे मल चयो छा त मूंखे मिठीअ वञिणो आहे? यार जेकॾहिं उन चयो आहे त पोइ त सही मूंखे वञिणो पवंदो। फुफी, काके आसूदे मल खे त मिठी वञिणो ई कोन्हो, वञे हा त फुफड़ खे ॿुधाए हा। सॼे राज भुलिजी अदे बचल खान खे पटको कोन पारायो आहे। सोचे समझी उन खां पोइ फ़ैसिलो कयूं त अदे बचल खान खे पटको पाराइजो। आख़िर कुझु त सोचियो हूंदो न।
फ़क़ीराणी हाणे इहा बि का ॻाल्हि आहे। अधे बचल ख़ान खे पेरे पिते ख़बर हूंदी आहे त असांजे राज में कंहिंजे घर में कहिड़ो कुनो चढ़ियो आहे। मूंखे ख़बर आहे, मूंखे सॼी ख़बर आहे। राणे जा पीउ जंहिं ॾींहुं कंहिं घर में ओ चुल्ह कान ॿरंदी आहे न, अधे बचल ख़ान जे घरां ओ खूमचा भरिजी ईंदा आहिनि। बाक़ी हाणे अधे बचल ख़ान खां आसूदे जी का ॻाल्हि गुझी रहंदी छा? बहरहाल अम्मा, अॼु त काको आसूदो मल सफ़ा बहकंदो पियो वियो। फ़क़ीराणी पोइ कढ भला को मुंहिंजे लाइ ठाहू को जोड़ो। जल्दी संभरी पियो आई। हाणे मिठी जे वारी जे दड़नि ते वञी तूं चढ़ंदे, पर ख़ैर 4 छो 10 वॻा इस्त्री करे थी ॾेई। पर ॿुध, ही चक्कर आऊं तोसां गॾिजी हलंदुसि। मतां मोह न पियो हुजी उते। फ़क़ीराणी आसूदे मुल्ह सां तूं वञ या मां वञा, ॻाल्हि त मिड़ई साॻी आहे, पर घर में वॾड़े जो हुअणु ज़रूरी आहे। ज़मानो ॾाढो ख़राबु आहे। हाँ राणे जा पीउ, ऐं जेसि ताईं हिन सतड़ीअ खे ॿार कोन ॼमंदो न, तेसि ताईं अमीरां खे बि आज़ादी कोन मिलंदी। अचो बाबा, अचो ख़लीफ़ा, वेहो। ख़लीफ़ा माफ़ कजो बाबा, मूं तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे। असल में ख़लीफ़ा मुंहिंजी मजबूरी इहा आहे त मिटी माइटी थियण ताईं मां बचल ख़ान जे ॻोठ में नथो अची सघां। सोभारा ख़ान, बचल ख़ान तव्हांखे ॻोठ अचण खां झलियो त कोन्हे। बहरहाल मूंखे इहो ॿुधायो, मूंखे ख़ैर में घुरायो अथव? ख़लीफ़ा, तूं वञी बचल ख़ान खे मुंहिंजो नियापो ॾे। कहिड़ो नियापो सोभारा ख़ान? हुकुम कयो। ख़लीफ़ा, वञी बचल ख़ान खे चओ त नांगनि खे कॾहिं खीर नाहे पीआरबो। जेकॾहिं पीआरबो आहे त बुक में कॾहिं बि नाहे पीआरबो। सोभारा ख़ान, ख़लीफ़े खे खोले सम्झाए, ईअं सम्झ में कुझु बि कोन ईंदुसि। सोभारा ख़ान, ॻाल्हि खे हरू भरू गुज़ारे त न बणाओ। सही तो चवे, लिकाइण जहिड़ी ॻाल्हि त आहे ई कोन। सोभारा ख़ान, ख़लीफ़े मूंखां तो ॻाल्हि लिकाई, ईअं न सोभारा ख़ान। मां पंहिंजी लॼ थो बचायां लखमीर, जीअं बचल ख़ान खे बि ख़बर पवे त धण में बूथ कारी ढिढ कहिड़ी आहे। सोभारा ख़ान, मां तुंहिंजो कमदार आहियां, हाणे मूंखे कमदारी रहण ॾे। सोभारा ख़ान, मूंखे तूं इहो ॿुधा त इहे बूथ कारी रिढ ऐं कारा नांग तुंहिंजे राज जा आहिनि या बचल ख़ान जे राज जा आहिनि? ख़लीफ़ा, जेकॾहिं बचल ख़ान खे पुछण जी ज़रूरत पई न त बचल ख़ान अची पाण ई मूंखां पुछंदो। तूं रुगो वञी बचल ख़ान खे मुंहिंजो इहो नियापो ॾे। त ठीकु आहे सोभारा ख़ान, सम्झो त बचल ख़ान खे तव्हांजो नियापो पहुची वियो। बचल ख़ान, मूंखे ख़ुशी बि थी आहे त हैरत बि थी आहे। बाबा रियाज़ अली शाह बादशाह, आख़िर थियो छा आहे, ख़बर त पए। ई मूं ख़बर बि जुमे जी नमाज़ से मस्जिद में आया। मौलवी साहब, इहा त ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे। मां त चाहींदो आहियां मुंहिंजे ॻोठ जो ॿार बि बेनमाज़ी न हुजे। सादिक बाबा, तूं त हाल हवाल ॾे। ॿुधूं था त अॼुकल्ह तुंहिंजे कुल्हे तां कुड़ी लहे ई कोन थी। बाबा बचल ख़ान, मूंखे लॻे थो त हिन दौर में महिनत जी मानी खाइण वारा माण्हू बाबा इज़त माणे नथा सघनि। बाबा बचल ख़ान, वांदा माण्हू, चोर माण्हू, बाबा साईं, उहे बि मूंखे चिथरू था कनि, टोंकू था कनि। बाबा सादिक, मूंखे ख़बर आहे जेकी माण्हू इज़त कमाए न आहिनि सघंदा, उहे रुगो इज़त वारनि खे बेइज़तो करण जो ठीको खणंदा आहिनि। बाबा, मां सम्झी वियो आहियां, तूं ॾातू ऐं पीराणे जी ॻाल्हि थो करे न? हा बाबा बचल ख़ान, इन्हनि जी ॻाल्हि थो कयां। बाबा, हे मुंहिंजे हथनि खे ॾिसो, इन्हनि खे सम्झायो। सादिक बाबा, हो पीराणो त आहे ई ना सम्झो। बाक़ी ॾातू जे राज जे पगदार जी इज़त ई नथो करे त बाबा राज जी कहिड़ी कंदो? बाबा बचल ख़ान, ॻाल्हियूं थई ॿ। या त मूंखे हुकुम कर त इज़त सां हितो न्याणी वठी हलियो वञा, जे न त बाबा साईं मुंहिंजे हथनि खे ॾिसो, तव्हांखे कसम आहे तव्हांजी पंहिंजी हिन पग जो, पोइ ॾातू ॼाणे मां ॼाणा। बाबल साईं, बस तव्हां विच में न अचिजो। सादिक, ही छा थो चई?
मूंखे त कसम विधई, पर जेको तुंहिंजो कसम खयल आहे उनजो छा थींदो? वो विसरी वियो अथई या कसम खे टोड़े छॾीने? याद कर सादिक, कसम जो कफ़ारो अदा करे सघिजे थो, पर तो मूंसां वाइदो कयो ऐं वाइदे जो कफ़ारो नाहे हूंदो। हर हाल में पंहिंजो वाइदो पूरो करणो पवंदई। बावल साईं, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मूंखे पंहिंजी न्याणीअ समेत हितां लॾे वञणु घुरिजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बचल खान बाबा, तव्हां सां ॿ ॻाल्हियूं करणियूं आहिनि। ॿी ॻाल्हाइणो पवंदो या वेहण जी इजाज़त आहे? वे दातू वे, ये राज जो ताका वे। हा ॾातू ॾहे सर। बाबा, मां त आहियां मल्ह, उहो बि रिटायर। तोसां ॻाल्हाइण जहिड़ो आहियां त कोन। बाबा, तुंहिंजा लख थोरा जो मूंखे ॻाल्हाइण जे क़ाबिल सम्झी लड़ी त आयो आहियां। बचल खान बाबा, तुंहिंजे ताननि जा तीर सही सही समझी वियो आहियां त तुंहिंजी ख़्वाहिश पूरी करण खां सवाइ मूं वटि बचण जो को ॿियो रस्तो ई कोन्हे को। बाबा बचल खान, ॾातूअ जे मथां तव्हां छा ॾमरिया हो? माण्हुनि खे त मौक़ो मिली वियो आहे। ॾोह सॼो तव्हांजो आहे बाबा बचल खान। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं, बिस्मिल्लाह। मौलवी साहब, ॻाल्हि कबी साईं त को त आहे जेको कचहरीअ में सच बि ॻाल्हाए थो। पीराणा, ॾोही त चई वए, पर ॾोह बि त ॿुधाए न। ॾोह त कोन ॿुधाई। बाबा बचल खान, तव्हां माण्हुनि जा खून कोन कया आहिनि, पर तव्हांजो ॾोह इहो आहे, माण्हुनि खे हैसियत खां वधीक इज़त ॾेई इन्हनि खे मथे ते चाढ़े छॾियो अथव। बराबर पीराणा, सच थो चई। ॾातूअ तोखे मूं वाकई हद खां वधीक इज़त ॾिनी आहे, तॾहिं त अॼु आसमान ते थो डरे। बाबा बचल खान, मां मच्छी मारण वारो हिकिड़ो मिसकीन मोहाणो आहियां बाबा। बाबा बचल खान, ॾहेसरनि ऐं हिननि कंधारनि जे साम्हूं भला मां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए सघां थो? सादिक बाबा, तूं माठ करे वे। मूंखे ख़बर आहे त तूं छा ॻाल्हाईंदे। हा ॾातू खाना, तूं ॻाल्हि करे जान छॾाए। बचल खान, अॼु मां सवली जान कोन छॾींदुसि। चांहि बि प्यार, मानी बि खारायो ताक़ ते मुड़सनि वांगुरु, पोइ वठि मूंखां हाल अहिवाल। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।